नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। अव्हांखे ठठे खां ख़बर ॾींदा आहियूं त 2 ॾींहं अॻु ठठे शहर जे इस्लामपुर मोहल्ले जे रवासी ज़हनी माज़ूर नौजवान मोहसिन सफ़ी खत्री सां ठठे जे DHO समेत मुख़्तलिफ़ बाअसर शख़्सियतनि जे औबाश ऐं छुड़ोआग पुटनि पारां नौजवान खे तज़लील ऐं तशदद निशानो बणाए पाणी में ॿोड़ण ऐं वीडियो वायरल थियण वारे वाक़े जा तफ़सील वठण ऐं ज़हनी माज़ूर नौजवान मोहसिन खत्री जे वालिद महबूब खत्री ऐं केस जे फरियादी मुतासिर नौजवान जे चाचे मोइन आलम खत्री सां हमदर्दी वंडण लाइ स्पेशल एजुकेशन खाते जो सूबाई सलाहकार कासिम नवीद कमर मुतासिर तशदद ऐं तज़लील जो निशानो बणियल नौजवान मोहसिन खत्री जे घर पहुची विए वारसनि पारां जवाबदार ऐं साथारियुनि जे राजोणी लाइ दबाव ऐं साण नाइंसाफ़ी जे कासिम नवीद कमर खे शिकायत कई। इन मौक़े ते स्पेशल एजुकेशन खाते जे सूबाई सलाहकार वारसनि खे यकीन दहानी कराईंदे चयो त हिन मसइले खे दॿाइण ऐं केस खे लोड़ण हरगिज़ न ॾींदासीं। जेकॾहिं वारसनि खे इंसाफ़ न मिलियो त हू बि साण एहतिजाज में शरीक थींदो। इन मौक़े ते वॾे अंग में शहरीन सहाफ़ी ऐं सिविल सोसाइटी जे अॻवान पिणु मुतासिर नौजवान मोहसिन खत्री जे घर मौजूदु हुआ। अगर वो जेको बि मुस्लिम आहे उहो पंहिंजे कंहिं किरदार ताईं अगरि नथो पहुचे त उन जा छा तरीक़ेकार ठीकु आहे जेको माज़ी में कोन वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।